लगिया मां तो चवा हाणे रोण केड़े कम जो आ मुखे औरत वरंदी नी भले सबई दरवाजा बंद कर गुनाह जे लए पर उन रब जो दरवाजो खुलियल थई हो ॾिसई पियो भली लिखी गुनाह कर भली काथे भी वन पर बेटा शाह फरमायो तो गाढ़ी दे गोड़ा ओ जॾहिं शाहिद थींदई साम्हूं ओहा औरती बुधाए हो लोहर तो सुलेमान अलैहिस्सलाम के जवे हो मोडा सांगी जिया जो औरत मूसा या गाल कई त रब जो दर खुलियल थई मोडे अंदर में धक लगो भेणा अज जे गुनाह कयम रब जे दरबार में केड़ो मोह खणी वेंदुस इन गाल जे खबर पवण खां पोइ सब शइ फिटी करे औरत जे मथे ते हथ घुमाए उनके पैसा ॾेई रवानो कयम मां जी पंहिंजे लोह जे भठी ते वेही रहियुसि सुहिणा नबी हलंदे हलंदे मूंखे अहिड़ी कैफियत अची लगी जो हिन लोह में त छा हिन बाह में त छा हथ तो विझां पियो बाह मोडे वेझे ई कान्हे जे ही बाह वेझे कान्हे त अॻिते बि बेड़ा हो पार कंदो अबा दिल में थोरो इरादो हुजे पो अगते त दरवाजो खुलियल आ न जिया कुरान करीम दी आयत पढ़ियम त ला तकनतु मिर रहमतिल्लाह रब दे रहमत खां ना उम्मीद नथी जा ईसाले सवाब रे महफिल भी आ तो मीलाद भी आ तो सोने दस्तगीर दे यारी जो भी महीनो आ सुन्नी मजबूर आ जे पोयो महीनो अचे त आका जो मीलाद तो होई ब करणो आ वरी सलाद के भेरो दे बाकी यारी वारे जा यार चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सलात पढ़ने में दुखियाई महसूस न कर छोड़ो किताबा मशहूर मसालिकुल हुनफा इल्ला मशारे इस्सलात अला नबील मुस्तफा हजरत अल्लामा अबुल अब्बास अहमद बिन मोहम्मद बिन अबी बकर अल कस्तलानी रहमतुल्लाह अलैह सन्ने वफात 723 हिजरिया सो पांडे किताब में तो लिखे तो जॾहिं तू दुरूद पढ़ंदे जॾहिं सलात पढ़ंदे रब ताला तोंडे दुरूद दे वद हिकड़ो मलाइक पैदा कंदो आ हो जेको मलाइक अर्श अजीम ते वनी बीहंदो तू मरी वींदे पर मलाइक पियो चवंदो मौला दुरूद पढ़ण वारे के माफ कर ए सिलसिलो पियो हलंदो हाणे जॾहिं पूरो थे छोजो आशिक लिखी वियो आ न ऐं हिन सलात खे पढ़ण में सुस्ती न कर खबर दी छो वरी बीहर अलाए मौको मिले अलाए न मिले अलाए हिते हुजूं अलाए कबर जे हेठां वेठा हुजूं पर उते छा थींदो आ आलिम सगोरा मौजूद हन मर रब्बुका वमन दीनुका ये सवाल थींदा न तुंहिंजो नबी केर तुंहिंजो दीन केर उते छा कंदा इश्क वारा वेठा आहियो तवज्जो कजो या तो दरी खोलींदा जहन्नम जी या वरी जन्नत जी मामलो हिकड़े पासे थींदो पर भिटाई तो चवे त असां जो नजरियो भी आहे हिकड़ो मां कजो भिटाई पढ़ण मुंहिंजी मजबूरी आहे छो जो भिटाई के कुछ इश्क जा भेरा ॾिना हन घणा ताके बुधायो हजरत भिटाई रहमतुल्लाह अलैह दो फरमाए पियो ये जेके अंदर सुतल हन हल भला जहन्नम दी दरी पहंदी जाए ते आ पर इं था कयूं जो जन्नत जी दरी मिली वैया पर पोए भी भिटाई तो चवे तुम मुआ मुकामन में सिकन कान सलाम मौलान कयामत पसू मोहम्मद करीम जो बेटा तो चे ओ इते तो मजो ही कोने को असा चऊं था तो ओहो डी अचे
जंहिं ॾींहुं पिरीं जा दीदार थियनि असांजे लाइ त ईद जो ॾींहुं उहो आहे न तेरी जब के दीद होगी चो सुभान अल्लाह भला सलाद के भेरो न जिक्र के भेरो जो थोरो मां बसाई पटिया चो ला इलाहा सुस्ती कयो जिक्र में गाल बुधो इहो जिक्र कहंदो आ उन जो जिक्र आ माफ भी कजो दुनिया वारन जा जिक्र करे करे थकजी पियायूं न कुछ मिलियो आ न को अगते यू मेंगा जिक्र उन जो कर जो कब्र में भी कम अचे त हशर में भी कम अचे त क़यामत दी भी कंध मथे हुजे या वरी चढ़े ओ सब पूरियों में दुवो थी वी दई होर गो हथ रखणी बाडाए तदिस हो विजीवास तोर बखे मदनी जो तो पादगीचिया में पाए तदिस तोर बखे मदनी जो तो पादगीचिया में और गोयेश्क जरूर रख जे दिल में कामयाब थी दे हर में फिल्म में है एतबार न थे हो बेकदरा है एतबार न थे हो बेकदरा सलवात पढ़ी आजमाए तरिस तोर बखे मदनी जो तो पादगीचिया में पाए तरस ऐ मुझे हबीब करीम जा उम्मती ऐ न जाए ते वेहण वारा गौरे तवजे कजा हे जिंदगी मुख्तसरा पर कुरान करीम के जरे खोलियो था अल्लाह से जो इरशादा तैया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह ओ ईमान वारो न करे तमा के गाफिल तमा जो औलाद तमा जो माल अन ज़िक्रिल्लाह अल्लाह दे जिक्र खा हक केड़ो वा त माल भी अल्लाह नो औलाद भी अल्लाह नो हक इहो वा त उन जो जिक्र बि सरेआम कयो चो ला इलाहा ला इलाहा हजरत अब्दुल रहीम गिरोड़ी बुधल आया न सिंधु जो कामिल वली थी गुजरियो आ पर गैरत वारो आलिम होयो जड़ो तड़ो न हो बुधायूं त सही हो वाणियो आ हिकिड़ो ओहो वाणियो चवे थो तो मुखे कब्र में पूरियो 3-4 ॾींहं मां डेरो हुंदुसि अची माण्हू गॾु थिया ख़ल्क गॾु थी वई ॿुधण खां पोइ साईं अब्दुल रहीम गिरोड़ी के पंहिंजे मुरीदन खलीफन बुधायो साईं हेड़ी दावा तो करे पान फरमायो हे धरती ब मदीने वारे दी आ हिते कानून ब मदीने वारे जो आ जे गाल हलंदी त मदीने वारे जे गुलामन जी हलंदी अरे के वाणे के केड़ी ताकत आया पुछो सबा दे खबर केड़ो तुंजो दावा है जे मां तो 3 डी मुके पूरो जरूर 3 डी वरी छा जा तोखे हिन वण सा बदन अब्दुल रहीम के हिन वण सा बदन न मानी न पानी पो दिसू केर मुर्स मानू आ केर तो जेरो थे
जैसे मुंह या दावा न कई आठी बाबा या दावा न कई थे तो पुट पड़ खण हल हितां छोजो हिते अल्लाह वारा रहन था ताके मु मुबारकों हुडन छोजो हे महीनो आ गौसुल आजम अब्दुल कादिर जीलानी जो खलीफो दो जवे साईं अब्दुल रहीम गिरोड़ी के किबला भला जे तोखे बधन हा वण सां पोजे न खाई हा न पी हा जेरो कीअं रही हा हज़रत अब्दुल रहीम गिरोड़ी जवाब ॾिनो त मूंखे मुंहिंजे कामिल हिकिड़ो ज़िक्र सम्झायो आ। साईं अब्दुल रहीम गिरोड़ी जो मुर्शिद केर हो? सुल्तानुल औलिया मोहम्मद ज़मान लवारी वारो सिंध जो कदीम नक्शबंदिया चेतो मूंखे मोडे मुर्शिद एड़ो तो जिक्र समझायो आ जॾहिं वो जिक्र कंदो न मानी याद आ न पानी याद आ। खलीफो तो चैसे केड़ो जिक्र आ पाण जोर सां पढ़ीदा ॿुधाइनि त ला इलाहा कुरान करीम जो भी फरमाना था अला बिज़िक्रिल्लाहि व तत्मइन्नुल कुलूब खबरदार दिल के जेको सुकून जेको करार सो अल्लाह दे जिक्र में आ। माला मिल्कियता औलादा जादे गौर कंदे फिक्र कंदे तोंदी परेशानी वधंदी वेंदी पर ओ यार जॾहिं रब जो जिक्र कंदे दिल के सुकून इत्मीनान मिली वेंदो आ। हाणे इन गाल जो पतो तो उन्हनि खे आ न जेके जिक्र कन ऐं पंहिंजे कामिल सां सोबत रखनि पर कामिलन जो बि कामिल मुंहिंजो मदीने वारो जातां सॼी दुनिया खे फैज़ मिलंदो आ। कई गौस कुतुब अबदाल थिया अड़े कई सोहना कलंदर लाल थिया सिंध वारन के न बेटा जो कदुरा न कलंदर जो टिन सूबन जी ख़ल्क इंदी आ काॾे था वञो जे कलंदर ते ऐं कलंदर वरी पंहिंजे सिंध में अंदर 70 सालन जी उम्र में आयो काॾे हुकुम थियो सुबन सेवण सिंध वारन दे रस्तो बलोचिस्तान जो वठियो अचे पियो कलंदर साईं जो मामूल हो जी साईं ताज मोहम्मद दामत बरकात मुलालिया के चादर पातल न कलंदर साईं वरी मुंह ते चादर विझो वतंदो हुयो रस्ते मां किबला अचे पियो बलोचिस्तान जो इलाइको मकरान जे इलाइके खां अचे पियो धनार बीठो बकरियूं पियो चारे अॻु ॾिनईंसि केर रही मुसाफ़िर रही तरस मानी खा पानी पी साईं फरमायो न मुसाफ़िर न ॻाल्हि पर हटी परे थी असां कंहिं ॿिए कम सां था वञूं मूं जड़ो को मौलवी हुया हाली खट ते चढ़ी विया वा नंगरड़ो करा ये अल्लाह वारन जो कम चेसा हटी परे थी वने मंजिल असांजी अॻिते आ चेसी असां भी बरोज माण्हू चेसी मानी न खाराईंदासीं न छॾींदासीं चे बाबा ॻाल्हि मोंडी तस्लीम कर परे थी वने असांजी मंजिल अॻिते आ चे भला जे मानी पानी नथो खाई त भला हिकिड़ो अर्ज़ त क़बूल कर चे कहिड़ो चादर मथे कर दे दीदार कयां अब पंहिंजे मुर्शिद जो दीदार कंदो आ त अंदर ठरंदो आ कि न कोन ठरंदो आ हादी बख्श वकीरू हो ॻाल्हाए जंहिंजो अंदर ठरंदो हुजे हवा कामिलन दे वेंदा हो ते दीदार कबो आ त अंदर ठरंदो आ कि न कोन ठरंदो आ मां थो चवां पियो जेकॾहिं दुनिया जे कामिल जो दीदार कनी त अंदर ठरे त मदीने वारे जे दीदार में छा मज़ो हूंदो आशिक दो जवे ओ जॾहिं मदीने वारे जे दरबार में अची ॻाल्हि खे यादि करियां सम्झाई थो त हसीनन जो हुस्न चओ सुभान अल्लाह हसीनन जो हुस्न कयो कुलगी कठे हुस्न सरकार जो आगे मथे मथे है सवे चंद्र गॾ कज भले मैदान में अचल
सवेस जगदे कजल भले मैदान अचल झलक सरकार जी आगे मथे मथे डिठो जन यूसुफ के कचूं पैजू आंगरियूं अकुल कुल विन्याए वेठा सटियूं पैजू आंगरियूं पर डिठो जन मुस्तफा घोरियों घर वही बचा डिठो जन मुस्तफा घोरियों घर वही बचा हुयन जा जान सा दिनों कटे कटे हसीनन जो हुस्न कयो कुलगी कठे साईं जमायदान नंगर थियले ऐं टाइम अॻिते हलसी घड़ी को न देख अबा गाल ॿुधो अंदर जो भला को इश्क जी तार वगी आया कोन वगी आ हाणे कुछ न कुछ बुधण में अचे तो पर तहां के गरम करण में मुखे कलाल लगी वियो आहे हाणे वरी अॻिते जाथे पंध खुड़े कंध खुड़े इंशाअल्लाह मोहब्बत जी बोली आ मिली करे पढ़ंदासीं इंशाअल्लाह सुकून अची वेंदो हज़रत कलंदर साईं के तो चवे भला बी गाल नथो करी ए तरो तकर हिन चादर के मथे कर त दीदार कया खबर थई सोने कलंदर सेवाणी केड़ो जवाब दिनुस साईं फरमायस चादर त मथे कया पर दिसी भी सगंदे या चवनो सुभान अल्लाह पेरी गलती मुखा थी वई हली चए त दीदार कंदे दिसी भी सगंदे या न वो बरोचो जिद ते बीठो हो चेक भला चादर मथे करना तुझो कमा दीदार कबो छो न कबो ओ यूसुफ अलैहिस्सलाम वारी गाल साईं आलमन ता के समझाई है ना उनके ताना मिल्या मेहणा मिल्या अकल कहीं त सब पर्दा परे करे अचत भला आशिक दिसन त खबर पवे न छा मसलो साईं अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह किबला उन्हन का के सवाल पूछो ओ यूसुफ अलैहिस्सलाम के जन डिठो उन्हन पंहिंजा हथ कपे छॾिया बेखुद थी विया हे भला मदीने वारे जा गुलाम ईअं वेठा दीदार कन पोइ उन्हनि मां त कंहिं ते कुझु कोन हो साईं अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह खां मुरीद पुछो अबा सवाल पंहिंजी जाइ ते वज़नदार छो जो यूसुफ अलैहिस्सलाम जो मकाम किथे आमना दे लाल जो मकाम किथे आशिक दो समझाए याकूब दे प्यारे यूसुफ दी खरीदार जुलेखा हुई हिकड़ी खरीद करण वारन में हिकड़ो जणो हो न हिते छा हो अल्लाह अकबर कबीरा सिद्दीक अकबर चवे मुखा पुछ मौला मुर्तजा चवे न हेदे आ मुखा पुछो न तो सरकार जो मकाम छा है पाण ना इन पासे त आया ही कोन हो याकूब दे प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा हुई हिकड़ी यूसुफ जो नजारो एक पासे एक पल घुंड खोलण एक पासे आशिक बुधाए न पर ख्वाजा अबुल हसन खरकानी का पढ़ो नहीं हो तो दिसे पियो बेखुद हिते मदीने वारे के जन डिठो हो उन्हनि ते कुछ कैफियतदारी न थी पाण रोई फरमायो एक तो 70,000 पर्दा हा 70,000 पर्दन मानो हिकड़ो पर्दो उन जो 70,000 वो हिस्सो परे करे हा तो दुनिया रहे ही कोन हा तो गवाही केर दे हा तो छा हो की हो थोरो भेटाई समझायो आ बिटाई का पुछो सी हकीकत छा हुई सैयद भिट जे दड़े ते वेही तो समझाई त हकीकत किन खालडी जे ज़ाहिर कया जरी
परते हकीकत पई आ मारो को जरिए के जाहिर कया तो छा थींदो तो सुभान अल्लाह हकीकत हिन हालडी जे जाहिर कया जरी त लगे माठ मागरे आई डूगर पवन डरी वनन वण बरी आई ओ भरे कीन की बेटा ही समझाए तो काश है होंदी ही कान का हणे समझाया तहां के छा चौला हजरत कलंदर सही के दो जवे दीदार करा कलंदर सही फरमायो चलो जिद करी तो थी वने भला पंहिंजी चादर